अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अतयबित तय्यबीन व अतहरित ताहिरीन अकरमिल अव्वलीन वल आखिरीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। उलमाए किराम, सादात इज़ाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तों, बुजुर्गो भाइरो, अॼु जी हीअ बाबरकत महफ़िल जिनजो उन्वान आहे जमाल मुस्तफ़ा, तहरीक अंसारुल मुस्लिमीन जे जियालनि जे मोहब्बत सां हिन महफ़िल खे सजायो आहे। अल्लाह ताला जे दर ते दुआ आहे त रब करीम हिन मजलिस जे मीज़बाननि खे शाद ऐं आबाद फरमाए, ऐं जेकी बि हिन महफ़िल में असीं हाज़िर थिया आहियूं, रब करीम असां सभिनी खे सुहिणे हबीब जे जमाल जो दीदार अता फरमाए। गरीब चओ आमीन। खुश नसीब आहिनि उहे जन खे मदीने वारे साईं जे हुस्न बेमिसाल जो दीदार नसीब थींदो आहे। कन खे रूबरू दीदार थियो उहे असहाबी बणिजी विया। जे हिकु भेरो रूबरू ईमान सां, ईमान दिल सां हिकिड़ो भेरो हबीबन जे रुखे ज़ेबा जो दीदार कयो, उन्हनि तां जहन्नम जूं बाहियूं माफ़ थी। उहे हुजूर जा असहाबी बणिजी विया। जन जमाले मुस्तफ़ा जो दर्शन ऐं दीदार कयो, हुस्ने हबीब जी हिक झलक ॾिठी, उन्हनि अखियुनि जन महबूब जे पाक मुखड़े जी ज़ियारत कई, उन्हनि तां दोज़ख जूं बाहियूं माफ़ थी वियूं। सारी दुनिया जा गौस, कुतुब, कलंदर, औताद, अबदाल गॾु कजन असहाबी जे कदमनि मां उथण वारे दस्त जे बराबर नथा बणिजी सघनि। असहाबी जे मदीने वारे मीर जी ज़ियारत कई ईमान सां, इन जो शान, इन जो मकाम, इन जो दर्जो अरफा ऐं आला बणिजी वियो। गौसनि ऐं कुतुबनि खां, कलंदरनि ऐं अबदालनि खां इन जो मकाम मथ भरो आहे, छो जे मदीने वारे मीर जो जलवो ॾिठो। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे हैदरी। ऐं ॿिया वरी खुश नसीब उहे आहिनि जिन खे ख्वाब में महबूब जो दीदार थींदो आहे। वरी बि चओ सुभान अल्लाह। रब चल असां सभिनी खे हबीबन जो साईं फरमाइनि था, मन रआनी फिल मनामी, मन रआनी फिल मनामी फ़क़त रआनी फ़इन्न शैतान ला यतमस्सलु बी। जे ख्वाब में मुंहिंजी ज़ियारत कई, जे ख्वाब में मुंहिंजे दीदार जो मुशाहिदो कयो, उन्हें सच पच मूंखे ई ॾिठो, मुंहिंजो ई जलवो ॾिठई। छाजे करे त शैतान पीरनि फ़कीरनि जी सूरत वठी सघे थो, बादशाहनि जी शक्ल वठी सघे थो। मदीने वारो साईं उहा बेमिसल जमाल मुस्तफ़ा जो, जंहिंजो को मिसल बणिजी नथो सघे। साईं फरमाइनि था मुंहिंजी सूरत केरु वठी नथो सघे।
मूं जहिड़ो को थी नथो सघे। महबूब जहिड़ो केरु जे ख्वाब में मूंखे ॾिठो उन सचपच मूंखे ई ॾिठो। ऐं जेके ख्वाब में महबूब जो दीदार थी वञे उन जो नालो वलीअनि जी जमात में लिखजी वञे। सुभान अल्लाह। ऐं साईं फरमाइनि था मन रआनी फिल मनामे फसौफ यरानी फी यक़ज़ा। जे ख्वाब में मुंहिंजी ज़ियारत कई त जल्द उन्हें खे सुजागी में भी मुंहिंजी ज़ियारत थींदी। सुभान अल्लाह। हज़रत इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह वो उम्मत जे अकाबिर मझा हिकिड़ो जय्यद आलिम आहे, मदीने वारे साईं जे इश्क रखण वारो आहे। फरमाए तो रायत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नीफन व सबईन मर्रतन फी यक़ज़ा। फरमाए तो सुजागी में हिन अखियुनि सां 75 भेरा मूं मदीने वारे साईं जो दीदार कयो। सुभान अल्लाह। ख्वाब में त साईं करम कंदा आहिनि जेके चाहनि नवाज़नि, पर हे उहो खुश नसीब आहे महबूबनि जे ज़ाहिरी विसाल खां पोइ, ज़ाहिरी पर्दे करे वञण खां पोइ 75 भेरा सुजागी जे आलम में हिन अखियुनि सां हबीबनि जो जलवो ऐं जमाल ॾिठो। सुभान अल्लाह। वो जमाल भी तो को जमाल है न, जंहिंजे ॾिसण वारा निदोरा सदोरा थी विया, जहन्नमी जन्नती थी वञनि, आम माण्हू वली बणिजी वञे, वलीअ मंझां अल्लाह जो मुकर्रम बणिजी वञे। जंहिं जमाल खे ॾिसण सां, जंहिं महबूब जो जलवो पसण सां, जंहिं आका जे दीदार करण सां जन्नत मिली वञे, जहन्नम खां छुटकारो मिली वञे, जंहिं महबूब जे जमाल जे पसंद सां दुनिया जो भाग ऐं बख़्त नसीब थी वञे, कब्र जे अज़ाब खां छुटकारो मिली वञे, क़यामत जे ॾिहाड़े में मदीने वारे साईं जे शफ़ाअत जो हक़दार बणिजी वञे, इहो जमाल में त को कमाल आहे न। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। महबूब जो ज़ाहिरी जमाल सनन रुखे ज़ेबा जो दीदार, महबूब जे पाक चेहरे जो दीदार त दीदार आहे, पर महबूब जी जेका मज़ारे अनवर आहे, जिते हींअर मुंहिंजा महबूब जलवागर आहिनि, जिते मुंहिंजा हींअर महबूब सोना आरामी आहिनि, गुंबदे खदरा उहा जाली मुबारक मज़ारे अनवर। साईं फरमाइनि था मंज़ार कबरी वजबत लहू शफाअती। जे मुंहिंजे मज़ार जी ज़ियारत कई उन जे लाइ मुंहिंजी शफाअत वाजिब थी वई। वजबत मुहद्दिसीन किराम लिखियो ऐं लज़मत व हुक़्क़त, लाज़िम थी वई ऐं हक़ थी वियो, इन उम्मती जो मूं ते हक़ थी वियो, इन जी शफ़ाअत कंदुसि जेको मदीने में अचे रुॻे मुंहिंजे कब्र अनवर जो दीदार कंदो। वरी चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मुंहिंजे सोणे हबीब जे उन जाली मुबारक खे ॾिसण वारे जे लाइ शफ़ाअत महबूब जी वाजिब थी वञे। छो त जंहिं जाइ ते, जंहिं मज़ारे अनवर में, जंहिं मक़सूरे शरीफ में, गुंबदे खदरा जी उहा सरज़मीन जिते महबूब सोना हींअर जलवागर आहिनि, इहा ज़मीन सारी दुनिया खां अफ़ज़ल ऐं आला आहे। बोलाची वारा थोरो हेॾे ध्यानु कजो। अहले तशय्यो शिया हज़रात उन्हनि जो बि अक़ीदो आहे, अहले सुन्नत जो अक़ीदो आहे, पर देवबंदी हज़रात, देवबंदियुनि जो बि अक़ीदो आहे। अहले हदीस गैर मुक़ल्लिद उन्हनि जो बि अक़ीदो आहे।
हत्ता के नजदी उलमा गाली मोहम्मद अमीन शिंगेती जेको उलमाए नजद मछा अरब जो मदीना मुनव्वरा जो मशहूर मारूफ आलिमा गाली मोहम्मद अमीन शिंगेती उन्हें पंहिंजे किताब अद्दुर्रुस समीन फी मालिम दार रसूल अमीन के अंदर नजदी आलिम गैर मुकल्लिद आलिम को लिखे बेअनल बुक़अतिल्लती दुफिन फिहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिया अफदल मिनल काबते गुंबद खजरा दी जमीन जिते महबूब हींअर जलवा कर आहिनि इहा जमीन मक्के वाले बैतुल्लाह खां भली बैतुल्लाह खां भली इमाम समूदी रहमतुल्लाह अलैह वफाउल वफा जे अंदर इमाम समूदी इन गाल ते उम्मत जे अकाबरीन यार जेॾी महिल ज़रूरत हुजे ओॾी महिल हथ खणो न हथ न हथ खणी बीठो समझी दो ॻाल्हि खे मां सम्झा थो तूं समझी कोन थो हक़ में न हथ खणी बीठो माण्हू ॻाल्हि सम्झे त पोइ हथ खणे त टे थो न कहिड़ी ॻाल्हि में के यादि थो या विसरी वई ॿुधा या भेरवी तो ॿुधाइजे पढ़ा तो हा पोइ वारो बाबा वाइज़ ॿुधो जलसो ॿुधो तो कुछ समझो तो सही न ॻाल्हि का पलव में हड़ में ॿधी तो वञो न इन ॻाल्हि ते हज़रत इमाम समूदी वफाउल वफा जे अंदर पूरी उम्मत जा जेतिरा बि फ़िरका आहिनि जेतिरा बि गिरोह आहिनि उन्हनि जे अकाबरीन जो इजमा बयान कयो आहे त पूरी उम्मत जा आलिम फ़क़ीह मुज्तहिद उहे सभु मुत्तफ़िक़ आहिनि इन ॻाल्हि ते त गुंबद खजरा जी ज़मीन जिते सुहिणनि जो सरदार हींअर आरामी आहे इहा ज़मीन सारी दुनिया जे मस्जिदुनि खां भली आहे बैतुल्लाह खां भली आहे पर मलाइकनि जो काबो बैतुल मामूर उन खां बि इहो गुंबद खजरा जी ज़मीन वारो टुकड़ो भलो आहे पर अर्श मौला खां गुंबद खजरा जी ज़मीन वधीक शान सुभान अल्लाह या उहा सरज़मीन उहा मज़ारे अनवर जंहिंजे ज़ियारत करण वारे जे लाइ शफ़ाअत लिखजी वई बाबा सिंबानी ॻाल्हि न आहे दस्तावेज़ लिखजी वियो छोटकारो मिली वियो कंहिंखे जेको ईमान सां वियो वञी महबूब जे मज़ारे अनवर जो दीदार वञी कयो छो त महबूब अॼु बि हयात वेठा आहिनि न ॻाल्हायो अॼु बि हयात नबी आहिनि तुंहिंजे ठटे जो हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी जेॾी महिल मज़ारे अनवर जे साम्हूं पहुतो आहे ऐं सलाम कई अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह त कब्र अनवर मथां आवाज़ आयो वालैका सलाम या मोहम्मद हाशिम तत्वी ओ ठटे वारा मोहम्मद हाशिम तोते भी सलाम हुजे सारे समझो था सुभान अल्लाह ऐं उन महबूब जी मस्जिद मुबारक में 40 नमाज़ूं जेको पढ़े न घणियूं नमाज़ूं 40 नमाज़ूं पढ़े उन जे लाइ 2 चिठा लिखजी था वञनि 2 दस्तावेज़ घणा दस्तावेज़ हिकिड़ो दस्तावेज़ मुनाफ़िकत खां छोटकारे जो इहो मुनाफ़िक न थींदो जेको महबूब जी मस्जिद में 40 नमाज़ूं पढ़े ऐं ॿियो चिठो लिखजे तो दोज़ख जी बाहि खां छोटकारे जो जहन्नम जी बाहि खां छोटकारे जो गोलारची में हर को रोए तो वेठो मौला दोज़ख खां बचाए जाए मातली वारा भी चवंदा मौला दोज़ख खां बचाए जाए हिंद वारा सिंध वारा अरब वारा अजम वारा हर को चे तो मौला दोज़ख खां बचाए जाए जन्नत मिलाए जाए अरे अदा मुझे महबूब जे दरबार में वञ गोलारची वारा 40 नमाज़ूं मुझे महबूब जी मस्जिद नबवी में पढ़ी आ तुझे ला जन्नत लिखजी वई दोज़ख जी बाहि का छोटकारो लिखजी वई सुभान अल्लाह ये तो रुके मज़ार जो दीदार
उन्हें मस्जिद जो दीदार, उन्हें मस्जिद में वही नमाज पढ़ने जो अजर, पर इन्हें मस्जिद के शरफ मिलियो महबूब के सदके, इन्हें सरजमीन के मान मकाम दर्जो मिलियो महबूब के जसद पाक के सदके। जे महबूब जे जसद अंबरी जे लगन सा उहा जमीन अर्श खां आला थी वई, मक्के वाले बैतुल्लाह खां बाला थी वई, ऐं बैतुल मामूर जेको सतन आसमाननि जे मथां मलाइकनि जो क़िबलो आ, उन खां बि इन ज़मीन जो दर्जो मथे थी वियो जंहिं ज़मीन ते महबूब जो जिस्म लॻो। ये उन जमीन जो शान है तो उन जिस्म जो पंजो शान चाहूंगा, उन महबूब जो पंजो जसद पाक जो शान चाहूंगा। सुभान अल्लाह। सारी दुनिया जे सुहणनि जी सूह गॾु कजे। अब हेरे ध्यान कजो, सारी दुनिया जा सुहणा जेके थी विया थिया आहिनि ऐं थींदा हज़रत यूसुफ जे हुस्न समेत सारी दुनिया जा हुस्न गॾु कजनि, पर मदीने वारे मीर जो हुस्न अञा मथे आहे। सारी दुनिया जे आलिमनि, दानान, दानिश्वरनि, आकिलनि जा अकुल गॾु कजनि, हिकिड़े पुड़ में रखिजे। इमाम सालिही सुबुलुल हुदा व रशाद के अंदर हजरत वहब रज़ी अल्लाह तआला अन्हु का रिवायत थो आणे त सारी दुनिया जे दानावन जी दानायूं, आकिलन जा अकुल, सियाणन जूं सियाणपूं गॾु करे हिकिड़े पुड़ में रखजन, मदीने वारे मीर जो अकुल अञा मथे आहे। सारी दुनिया जे आलिमन जो इल्म गॾु कजे, सारी दुनिया जे आलिमन जो इल्म गॾु कजे ऐं उनखे हिकिड़े पुड़ में रखिजे। मदीने वारे साईं जो इल्म ॿिए पुड़ में रखिजे त मुस्तफा जो इल्म अञा मथे आहे। अब तव्हां खां हितां समुंड बि वेझो आहे, समुंड बि परियों वेझो आहे। समुंड जे किनारे ते हिकिड़ी झिरकिड़ी वेठी आहे। उन झिरकी छा कयो जो समुंड मां चुंब भरियईं। छा कयईं? समुंड में जा चुंब भरियईं। झिरकी थी चए त मूं वटि वॾो पाणी आहे, जाम पाणी आहे, घणो पाणी आहे, ॾिसो मुंहिंजी सॼी चुंब भरिजी वई आहे। ओ नादान झिरकी, छा तुंहिंजी चुंब, छा तुंहिंजे चुंब वारा ॿ टेपा पाणी जा, वरी छा समुंड? अब समुंड जो पाणी ऐं इन झिरकी जे चुंब वारो पाणी हिक ॿिए में भेट थी सघे थी छा? हिक ॿिए में मुआज़नो मुक़ाबलो करे सघिजे थो छा? झिरकी जे चुंब में छा पाणी आयो हूंदो? सारी दुनिया जे दानावनि जी दानाइप ईअं आहे जीअं झिरकी जे चुंब में ॿ कतरा पाणी जा हुजनि। मुस्तफा जो इल्म बेकिनार समुंड वांगुरु। सुभान अल्लाह। ओ इल्म अतोटी कान यकून जो हुक्म अतोटी कुन फयकून जो। अही सुहणो नबी सरदार तू आई, नूरे नबी निर्वार तू। मुझा सुहणा नबी, मुझा सुहणा नबी सरदार तू आई, नूरी नबी मेरे वार तू। मुझा सुहणा नबी, मुझा नबी। हाँ, हिकिड़ी नात महबूब जी पढ़ो न, तव्हांजी सूरत न मटंदी। सुभान अल्लाह। महबूब जी नात पढ़ो न त कब्र में तव्हांजो चेहरो किबले खां न फिरंदो। महबूब जे सनागरनि में नालो लिखायो न त क़यामत जे दिहाड़े में हबीबनि जी सना ॻाइण जे सदके रब तव्हांखे हबीबनि जे शफ़ाअत जो हक़दार बणाईंदो। महबूब जी नात पढ़बी इंशाअल्लाह। अचो
त गॾिजी मुंहिंजे सुहिणे हबीब जी नात पढ़ो। कोई मिसल नहीं मदनी दी, कोई मिसल नहीं मदनी दी, कोई मिसल नहीं अरबी दी। चुप करे मेरे अली, इथे जा नहीं बोलनी। सुभान अल्लाह। महबूब जो हुस्न सॼी दुनिया जे हसीननि खां वधी। सुभान अल्लाह। दुनिया में माण्हू जो रंग, हसीन माण्हू जो रंग हुस्न दुनिया जो आहे जंहिंजे रंग में लालाई हुजे, ॻाढ़ाण हुजे। छा ॻाढ़ाण हुजे? चवंदा आहिनि त अदा महबूब जा लाल गुलाबी गल, जंहिंमें लालाई हुजे उन खे सॾिबो आहे त इहो चेहरे जो हुस्न आहे। ऐं जन्नत में वरी जेको हुस्न हूंदो न, उन में लालाइप न हूंदी। जन्नत जो जेको हुस्न हूंदो उहो वरी ईअं हूंदो कि चांदी जी सफ़ेदी हूंदी आहे, चांदी। त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन दुनिया जे अंदर बि सुहिणनि जा सरदार आहिनि, त जन्नत जे अंदर बि सुहिणनि जा सरदार। उन जे करे महबूब जे हुस्न में चांदी जे सफ़ेदी जी आमेज़श बि हुई, त गुलाब जे गुल जी लालाई जी मिलावट बि हुई। इन्हनि ॿिन्ही रंगनि जो हसीन इम्तिज़ाज हुयो। महबूबनि जो रंग रूप अहिड़ो त सुहिणो हुयो जो पूरी काइनात में कंहिंजो रंग अहिड़ो सुहिणो छो न थींदो जहिड़ो मदीने वारे मीर जो रंग सुहिणो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जेॾी महिल महबूब जा ही गल ज़ाहिर थींदा हा न, त असहाबी था चवनि त ऊंदा ही रात में ईअं रोशनी थी वेंदी हुई जीअं खेवण जा तजला थींदा हुआ। हीअं असहाबी चौधारी वेठा हूंदा हा, महबूब सोना विच में। जेॾी महिल हुज़ूर जन गुफ़्तगू कंदा हा, सहाबनि जा पाछूला भितियुनि ते नज़र ईंदा हा। पुट हेॾे मूड़े ध्यानु कजो, हीअ मुंहिंजे साम्हूं मूवी जी बत्ती ॿरे थी, रोशनी आहे। इन जे करे तव्हांखे हिन दीवार ते हिन नात जे मथां तव्हांखे पाछूलो मुंहिंजो नज़र अचे थो, अचे थो या न? हथ जो पाछूलो नज़र अचे थो, छो त ही अॻियों साम्हूं रोशनी आहे, पाछूलो मुंहिंजो नज़र अचे थो न। असहाबी था चवनि, असहाबी था चवनि, हुज़ूर जेॾी महिल वेहंदा हा त मुस्तफ़ा जो चेहरो ईअं चिमकंदो हुयो जो सहाबनि जा चौधारी पाछूला नज़र ईंदा। जेको मुल्ला चए थो नबी असां वांगुरु, उनजे मुंहं में बि नूर ॿरंदो हूंदो। ईअं जे राति जो ओचितो निकिरी पए त ॿार थी वञे। हैफ़ हुजे जेको चए त नबी असां वांगुरु, असां नबी जहिड़ा आहियूं। माअल्लाह अस्तग़फिरुल्लाह। मुंहिंजा दोस्तो, असहाबी थो चवे मूंखे दिलि में तांघ हूंदी हुई, दिलि में तमन्ना हूंदी हुई त महबूबनि जो चेहरो त ॾिठो अथमि, पर कॾहिं मुस्तफ़ा जी पुठी मुबारक ॾिसां। छो त महबूब जे पुठीअ ते ॿिनि फणियुनि जे विच में जेको विचों कंडो थींदो आहे न, उन विचे कंडे ते कबूतरी जे आने जेतिरो गोश्त मथे उभरियल हुयो। उन गोश्त उभरियल ते लिखियल हो मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहा हुई महबूब जी मोहरे नबूवत। छा हुई ॻाल्हायो? मोहरे नबूवत। जेको दिलि में तमन्ना हूंदी हुई त कॾहिं पुठी मुबारक ॾिसां ऐं महबूबनि करीमनि जे उन मोहरे नबूवत जो दीदार कयां। दिलि में तमन्ना हुई। जदो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन मक्के जे शहर जा आज़िम हुया, इहराम पातल हुयो। चवनि सुभान अल्लाह। रब करे जो असां बि इहराम पाए ऐं हली मक्के ऐं मदीने जा दीदार कयूं। आमीन जो आमीन। जदो महबूबनि खे चादर मुबारक इहराम जी वेढ़ियल हुई ऐं मुंहिंजे दिलि जी जेका ख्वाहिश हुई, वाह मुस्तफ़ा तुंहिंजो इल्मु।
जेका हुनजे दिल में तमन्ना हुई महबूब ॼाणी वरती। साईं फरमायो त ओ फलाणा हेॾे आ, मूंसां गॾु ॿेल सवार थी। जदो महबूबन मूंखे पाण सां गॾु सवार कयो, पोइ जेॾी महिल महबूब सोना सवारी ते हलिया, मुंहिंजी दिल वारी जेका ख्वाहिश हुई महबूबन जाती पे पाण करीमन हीअं पंहिंजी चादर मुबारक हटाई। जदो खुदा जी ज़ात जो कसम आ त महबूबन जी पुठी ईअं पई चिमके, मां ईअं पियो सम्झा त ॼण चोॾहीं जो चंड ज़मीन ते लही आयो आहे। न चयो सुभाणे अल्लाह। वरी चओ, वरी चओ। हाय हाय हाय, पुठी मुबारक। चेहरो त चेहरो आहे, पर असाबी तो चए त पुठी मुबारक ईअं पई चिमके जीअं चोॾहीं जो चंड चिमकंदो आहे। ऐं जेका मोहरे नबूवत हुई सा उहा ईअं चिमके पई जीअं खिवण जा तजला थींदा आहिनि। छा थींदा आहिनि? खिवण जा तजला। ऐं चए थो त उन मोहरे नबूवत में जा अहिड़ी त ख़ुशबू निकिती, अहिड़ी त सुरहान निकिती, जो ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे त न मुश्क में, न अंबर में, न अतर में, कंहिं शइ में अहिड़ी सुरहान मूं न सिंघी जहिड़ी महबूबन करीमन जे मोहरे नबूवत मां सुरहान पई। महबूब जी सुरहान अजीब हुई, मदीने वारे साईं जी सुरहान अजीब हुई। महबूबन जे जिस्म पाक मजा बिना अतर लगाइण जे बि मुश्क खां वधीक ख़ुशबू ईंदी। जे गली मां लंघंदा हा त 3 ॾींहंनि ताईं उहा गली ख़ुशबूदार थी वेंदी। जे जाइ ते वेहंदा हा उहा जाइ 3 ॾींहंनि ताईं ख़ुशबूदार ऐं सुरही थी वेंदी। जेको महबूबन सां हथ मिलाए मुसाफ़ो कंदो हो 3 ॾींहंनि ताईं उन जे हथ मां मुश्क जी ख़ुशबू न खुटंदी हुई। मदीने जा नंढड़ा ॿारड़ा ईंदा हा, महबूब उनखे झोली में विहारींदा हा, उन्हनि जे मथड़नि ते, उन्हनि जे गलनि ते शफ़क़त जा हथ फेराईंदा हा। पोइ ॿारड़ा जॾहिं घर मोटंदा हा त उन ॿारनि जे बदन मझां मुश्क जी ख़ुशबू ईंदी हुई। पोइ उन्हनि जूं अमड़ियूं चवंदी हूं त अॼु मुंहिंजो बच्चो शायदि मुस्तफ़ा करीम जी गोद मां थी आयो आहे, जो हिन मझां मुश्क जी ख़ुशबू अची वई। महबूब ज़मानो थियो मदीने जे गलियुनि मां गुज़री विया, पर इश्क वारनि खे अॼु बि मदीने जे गलियुनि मझां महबूब जी सुरहानी। अरसा हुआ तैबा की गलियों से वो गुजरे थे, इस वक्त भी गलियों में खुशबू है पसीने की, रातें भी मदीने की, बातें भी मदीने, रातें भी मदीने की, बातें भी मदीने। अरे जीने में ये जीना है, क्या बात है जीने में ये जीना है, क्या बात है जीने। सुभान अल्लाह। हाणे हफ़्तो ॾेढ थी वियो मदीने शरीफ़ में जो मोटियो आहियां। हवाली में रहंदो हुउसि, गली हिकिड़ी हूंदी उन मां ईंदो वेंदो हुउसि। सुबुह शाम गली मां गुज़र थिए, अल्लाह अल्लाह। केॾी महिल उत्तर जी हवा, केॾी महिल ॾखिण जी हवा लॻे त उन मुंहिंजा मुश्क ऐं अतर खां वधीक ख़ुशबू पई। अहिड़ी ख़ुशबू जेका न कॾहिं अतर में सिंघियमि, न के सेंट ऐं परफ्यूम में, जेका मुस्तफ़ा जे शहर जे गलीअ में जा ख़ुशबू। पोइ उन जो हिकिड़ो शेर लिखियुमि, ॿुधायांव। तुंहिंजे शहर जो आला शान, तुंहिंजे गलीअ जी ॻाल्हि न विसरे, साईं तुंहिंजे शहर जो आला शान, तुंहिंजे गलीअ जी ॻाल्हि न विसरे, ओ तुंहिंजे गलीअ जी सही ॻाल्हि
ओ मुंहिंजा दोस्तो असां बि तो चवे त महबूब सोना जंहिं गलीअ मां गुज़रंदा हुआ 3 ॾींहंनि ताईं उन गलीअ मां ख़ुशबू न खुटंदी हुई पर महबूब जे बदन मुबारक मां पघर निकिरंदो हो न त उन पघर में जा बि मुश्क खां वधीक ख़ुशबू ईंदी मुंहिंजा पहिरीं ॻाल्हि सम्झो था न असांजो पघर निकिरंदो आहे जी हीअं पंहिंजे बगल खे सिंगी ॾिसजो सुबुह जो मुलाम जे लक्स साबुण न हणे 2 ॾींहं न वेंजे त ज़ाल बि पासे में वेहण न ॾींदसि पघर जी अहिड़ी छट निकिरंदी बदबू निकिरंदी ऐं पघर मां बीमारियूं थियूं पैदा थियनि पर वाह मुस्तफ़ा तुंहिंजे पघर जो कमाल असां ॼणी आई आहे चवंदी या रसूल अल्लाह असांजो कबीले जो रवाज आहे त न्याणियुनि खे ॾाज में अतुर ज़रूर ॾींदा आहियूं मुंहिंजा महबूब न्याणियुनि खे ॾाज में अतुर ज़रूर ॾींदा आहियूं सोना सरदार मूं वटि ॿियो अतुर कोन्हे पंहिंजो पघर जा 2-3 फुड़ा ॾियो त न्याणी जे ॾाज में साईं फरमाए शीशी बि खणी आ नंढड़ी काठी बि खणी आ शीशी खणी आई हबीबन हीअं रोड़ियो ऐं कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कसीर अल इर्क महबूबन खे पघर घणो ईंदो हुयो अबद मुबारक जी आदत हुई जो पघर मुबारक घणो ईंदो हो हीअं पघर रोड़े उनखे शीशी में विझी ॾिना ढक बंदि कयूं पाण फरमाए हीअ लट काठड़ी अथई जेॾीमहिल ज़रूरत पई काठड़ी ॿोड़े ऐं हीअं लॻाए सुभान अल्लाह माई वा शीशी जंहिंमें पघर जा चंद कतरा हुया खणी वई पंहिंजी न्याणी खे वेढ़े सेड़े ॾाज में ॾिनई न्याणी मदीने मां पढ़ण जी पंहिंजे मुड़ुस जे घर वई पोइ जॾहिं उन्हनि खे ख़ुशबू जी ज़रूरत पवंदी हुई त उन शीशी जो रुॻे ढकण लाहींदा जीअं ढकण खोलने त उन्हनि जो हुजरो खुशबूदार विरांडो खुशबूदार अंगणो खुशबूदार पर उन्हनि जो महलो बि खुशबूदार थी वेंदो जादू जी हवा लॻंदी हुई हर पासे सुरहान ई सुरहान थी वेंदी हुई पोइ उन घर जो नालो रखियऊं बैतुल मुतय्यबीन माना खुशबू वारनि जो घर अरे गोलाची वारो जे घर जे अंदरि महबूब जे पघर जा 4 कतरा अची वञनि उहो घर खुशबू वारो घर बणिजी वञे त उन महबूब जो पंहिंजो कमाल छा हूंदो सुभान अल्लाह ऐं इहा खुशबू महबूब जे जिस्म जी अबदी दाइमी ऐं फितरी खुशबू हुई अतुर जी न हुई हालांकि हुजूर अतुर बि लॻाईंदा हुआ ऐं घणो अतुर लॻाईंदा हुआ पर बग़ैर अतुर लॻाइण जे बि हबीबनि जे जिस्म पाक मां खुशबू निकिरंदी जेॾीमहिल अम्मा हलीमा साइण महबूबनि खे मके मां खणी वई न पंहिंजे ॻोठ किथे कबीलो बनू साद किथे कबीलो बनू साद मक्का मुकरमा खां पोइ ताइफ खां पोइ कबीलो बनू साद उते जेॾीमहिल महबूबनि खे खणी पहुती आहे त बीबी हलीमा साइण थी फरमाए त जेॾीमहिल महबूब खे घर पंहिंजे आंदुमि त मुंहिंजो घर सॼो खुशबूदार थी वियो पर कबीले बनू साद में जेके वादियूं हुयूं पहाड़ियूं हुयूं माथरियूं हुयूं हर पासे खुशबू ई खुशबू थी वई हर पासे सुरहान ई सुरहान थी वई माण्हू सिंघनि पिया त हीअ खुशबू छाजी आई आहे सिंघंदा वञनि पेरों खणंदा वञनि इहा खुशबू अचे काॾो थी जेको सिंघंदो अचे सिधो बीबी हलीमा जे घर ओ हलीमा हलीमा ख़बर त ॿुधाए अॼु तो कहिड़ो अतुर मके मां आंदो आहे कहिड़ो मुश्क अंबर आंदो अथई जो तुंहिंजे घर मां अहिड़ी
खुशबू निकती आ जो कबीले बनू साथ जा वादियूं दड़ा जबल पहाड़ घर घर में खुशबू थी वैया गाल चाहे अम्मा हलीमा थी फरमाई ओ मुझे कबीले वारो घर तो मुझे सागो खाऊं आ जंहिंमें बकरियुनि जो वठाण भी आहे पर अॼु मुझे घर में मुझो मोहम्मद मीर आयो मुस्तफा जे अचण सां महबूब जे पाक जिस्म जी खुशबू जो मुझो घर त खुशबूदार थी वियो आहे पर अॼु सारी वादियुनि जूं वादियूं खुशबूदार बणिजी वियूं आहिनि हे हबीबन करीमन जे पाक जिस्म जी खुशबू तो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या मिठा माखी ऐं मिसरी अखा मिठो तुहे जो इस्म आहे अतुर ऐं मोश्क अंबर खां तुंहिंजो सुर हो जिस्म आहे मिठा माखी ऐं मिसरी अखा फकीरन पे वसीलन जो रखो तो ई फरम आए मिठा माखी ऐं मिसरी का मदीने पाक पहुचण सां मिली वई रूह खे रूह खे राहत चवे पई दिल त जन्नत खां भलो तू जो हरम आहे माखी मिसरी खां जो इस्म आहे मिठा माखी सुभान अल्लाह हिकिड़े हिकिड़े महबूब जे उज़्वे पाक जे हुस्न ऐं जमाल जी ॻाल्हि कजे त रातियूं ढली ॾींहं थी वञनि हज़रत मौला अली खां कंहिं पुछो ए सोना अली न चयो सुभान अल्लाह हथ मथे खणी चयो सुभान अल्लाह जंहिं ॾिठो नाहे उहो ईअं चवंदो असां वांगुरु बशरो पर जन ॾिठो उन्हनि खां पुछो हज़रत मौला अली खां कंहिं माण्हू पुछो त अली तो महबूब खे ॾिठो ॿुधाए त महबूब कीअं हुया हज़रत हैदर करार सोनो तो फरमाए त मूंखे कसम आहे रब जी ज़ात जो त हबीबन जहिड़ो महबूब जहिड़ो न मूं खां न अॻु ॾिठो न पोइ ॾिठो अहिड़ो हुस्न ऐं जमाल न मूं अॻु ॾिठो न पोइ ॾिठो महबूब जो मिसल महबूब जहिड़ो मूं ॾिठो ई कोन हज़रत अली साईं तो फरमाए त महबूब जूं अखियूं मुबारक कुशागियूं हुयूं वॾियूं अखियूं मुबारक हुयूं ऐं उन्हनि अखियुनि में जेको कारो रंग थींदो आहे न कारो टिकी गोल इहा कारे रंग वारी बिल्कुलु कारी हुई वरी जेका अछे रंग वारो हिसो थींदो आहे उन अछे रंग में ॻाढ़े रंग जूं लकीरुनि लकीरुनि वांगुरु हुयूं हज़रत अली फरमाए थो त जेॾी महिल हीअं नेण खणी हबीब ॾिसंदा हा त दिलियूं मोहे विझंदा एॾो त महबूब जूं अखियूं सुहिणियूं हुयूं एॾो त उन्हनि में जमाल हुयो जो हीअं ॾिसंदा हा त दुश्मन जी दिलि बि मोहे विझंदा
सुभान अल्लाह। एॾो हुस्नो जमाल महबूब जे अखियुनि में, वरी कमाल अहिड़ो जो जीअं ॾींहं जे उजाले में ॾिसंदा हुआ तीअं राति जी ऊंदाही में ॾिसंदा हुआ। गुराची वारा मूंखे ध्यानु कजो, तव्हां पंहिंजे कमरे में वेठा आहियो, राति जो टाइम आहे, बिजली ॿरे थी पई, तव्हांजो कमरो आहे जंहिंमें तव्हां ज़िंदगी गुज़ारी आहे, बिजली बंदि थी वेंदी त उन कमरे जी तव्हांखे पाण खे बि ख़बर कोन पवंदी। टेबल किथों रखी आहे, कुर्सी किथों रखी आहे, बेड किथों रखियो आहे, फ्रिज किथों रखी आहे, ख़बर न पवंदी, ओचितो थाबड़जी पवंदी, वञी भित सां लॻंदो। कमरो बि पंहिंजो आहे, पंहिंजूं अखियूं बि दोॾा पटिया पिया आहिनि, पर ऊंदहि में कुझु नज़र नथो अचे। पर वाह मुस्तफ़ा तुंहिंजो कमाल, जीअं ॾींहं जे उजाले में ॾिसनि, तीअं चंड जी चांडोकी में ॾिसनि, तीअं उणटीह जी ऊंदहि में न चंड जी चांडोकी, न सिज जो सुहाओ, न चराग जी चमक, पर मुस्तफ़ा जी दीद राति जे ऊंदाही में बि कमु। जीअं अॻियूं ॾिसंदा हुआ तीअं पुठियों ॾिसंदा हुआ। जी मुंहिंजो मुंहुं तव्हां ॾिया, पुठियों स्टेज वारा छा था कनि, कहिड़ा इशारा था ॾियनि, मूंखे कहिड़ी ख़बर। ॻाल्हि सम्झो था न, मुंहिंजूं नज़रूं अॻियूं ॾिसनि थियूं, पुठियों कोन थियूं ॾिसनि, पर मुंहिंजे दिलबर नबी जो कमाल आहे, जीअं अॻियूं ॾिसनि तीअं पुठियों ॾिसनि। जीअं महबूब सोना साम्हूं वारनि खे ॾिसनि तीअं परे वारे खे ॾिसनि। जीअं इंसाननि खे ॾिसनि तीअं जिन्ननि ऐं मलाइकनि खे ॾिसनि। न चयो सुभान अल्लाह। मलाइक तव्हां सां बि गॾु आहिनि। म्यांजी खे सुभाणे क़ुरान मथे ते रखीसि त मलाइकनि खे ॾिठो अथई, जेको चए थो नबी असां वांगुरु आहे न, उन खां क़ुरान मथे ते रखे पुछीसि त तूं मलाइकनि खे कॾहिं ॾिठो आहे? छा चवंदो? कोन ॾिठो आहे, कोन ॾिठो आहे। पर वाह मुस्तफ़ा तुंहिंजो कमाल जो महबूब हिननि अखियुनि सां मलाइकनि खे बि ॾिसंदा, इन्हनि अखियुनि सां जंहिंसां ख़ल्क़ खे ॾिठो, उन्हनि अखियुनि सां ख़ालिक जा जलवा बि शबे मेरा। सुभाणे अल्लाह कोन चवंदी? ॻाल्हि सम्झो था न? जीअं को मदीने शरीफ़ में सनन ज़ाहिरी हयात मुबारक में महबूब जे साम्हूं आयो, उन खे ॾिठऊं, परे वारो हुयो उन खे ॾिठऊं। पर अॼु बि जेकॾहिं को मदीने शरीफ़ में वञे थो, उन खे त ॾिसनि था, पर अॼु गोलाड़ची में जेके हे ग़ुलाम वेठा मुस्तफ़ा जे जमाल जूं ख़बरूं ॿुधनि था, महबूब रोज़े अतहर मां हिन जमात खे बि आहे ईमान, आहे ईमान। हाँ, अरे महबूब त महबूब आहिनि, पर महबूब जे दर जा ग़ुलाम। हज़रत उमर सुहिणो ख़ुतबो पियो ॾिए जुमे जो, ख़ुतबो ॾींदे चए थो, या सारियतुल जबल, ओ साया जबल जो ख़्यालु कजे, दुश्मन पोयों थो फिरियो अची जबल ॾो। सारियो सिपह सालार नहावंद जे महाज़ ते जंग में मशहूर हुयो। मदीना मुनव्वरा खां 100 किलोमीटर जे मुफ़ासिले ते परे जेको मैदान जंग में बीठो आहे, उमर फारूक मस्जिद नबवी में जुमे जो ख़ुतबो थो ॾिए, बीठो मस्जिद नबवी में आहे, पर उमर सोने जी निगाह 100 किलोमीटर परे सारे सिपह सालार खे उनजे दुश्मननि जे लश्कर खे ॾिसी। हज़रत पीर से रोज़े धणी वटि हिकिड़ो मुरीद पियो अचे मिलण जे लाइ, सो रस्ते ते ॾिठई त को सोन जो ज़ेवर किरियो पियो, कंहिंजो किरी पियो। सोची त खणा या न खणा, अलाए खणजे न खणजे, शरीयत में जाइज़ आहे अलाए न। हिकु सोची त खणा, वरी सोची त मतां खणणु जाइज़ न हुजे, साईं जन को मसालो पुछां पोइ खणंदुसि, पर हाणे इन जे पियो आहे त ॿियो खणी वेंदो। सुकल छेणो हुजे, माल जो छेणो सुकल, उन जे हेठों ढके रखे, ॿियो त न करे, उन में ढके। ऐं पीर से रोज़े धणी बादशाह वटि पहुतो, साईं क़िबला हिकिड़ो शरई मसालो पुछणो आहे तव्हां खां।
अबा पुट छा थो पुछी चेती का रस्ते में किरियल शइ ॾिसजे त उहा खणिजे या न खणिजे साईं जन फरमाया बा खणिजे त न पर छेणे जे हेठों बि न लिकाइजे अड़े हे त अल्लाह वारनि जी नज़र आहे हे त अल्लाह जे वलीअ जी नज़र आहे मुझे किबला मुर्शिदन करीमन हजरत महबूब इलाही रहमतुल्लाह अलैह रब जूं किरोड़े रहमतूं हुजन सदर मज़ार ते साईं जन जो उस्ताद हो मौलाना मोहम्मद इसहाक ज़ात जो कुंवारो कड़ियो गुलामुल्लाह दादू जे पासे दादू ज़िले में खैरपुर नातन जा तालुको आहे बच्चा बंद जे पासे में साईं जो ॻोठ हुयो वॾो चोटी जो आलिम हुयो जॻीद आलिम हुयो किबला साईं जन जो उस्ताद हुयो को माण्हू पाड़ेसरी वठी वियुसि निकाह पढ़ाइण जे लाइ निकाह पढ़ी आहे ख़ुदा जी कुदरत मौली साहब खे ॿुधायूं कोन निकाह ते निकाह थी छा निकाह ते निकाह ॿी धुर कोर्ट में हली हुई दादू जे सेशन कोर्ट में वाणियुनि जी जो दौर हुयो अंग्रेज़नि जी हुकूमत हुई सेशन जज जेको हो सो वाणियूं ॿी धुर हली वई कोर्ट में कोर्ट वारे पुछो जज पुछो त निकाह कंहिं पढ़ियो आहे निकाह मौली मोहम्मद इसहाक पढ़ियो आहे उनखे बि घुरायो अरे मौलवी हे निकाह तो पढ़ियो आहे हा मूं पढ़ियो आहे पर मूंखे ख़बर कोन मूंखे ॿुधायो कोन मां पढ़ी आहे चई ॿी पी पेशी ते अचे मौली साहब सम्झी वियो त वाणियो जज मूंखे का सज़ा ॾींदो सोचींदा हाणे की अल्लाह वारे खां वञी दुआ घुरायां अल्लाह वारनि जूं दुआऊं सुआऊं हूंदियूं आहिनि ख़ुदा वारनि जूं दुआऊं लिखियल तक़दीरूं मेटाए छॾींदियूं आहिनि यस्तहयी मिनल अब्द ऐं यरफा यदैहिमा फयुरद्दुहुमा सिफरा अल्लाह जो बानो दुआ जा हथ खणंदो आहे रब फरमाईंदो मूंखे हया ईंदो आहे कीअं इन जा हथ ख़ाली मोटायां बानो मुंहिंजो हथ खणंदो आहे मां दुआ अघाए छॾींदो हाणे वञा की अल्लाह वारे खां दुआ घुरायां त इहा मुश्किल टरे पुछा कि अरे अहिड़ो को बुज़ुर्ग को मुस्तजाब दावात को अल्लाह वारो हुजे उन खां दुआ घुराए चओ त हैदराबाद शहर में लजपत रोड ते हिकिड़ो मस्त फ़क़ीर वेठो आहे मस्त फ़क़ीर वेठो आहे उहो ज़बान मां जेके लफ़्ज़ कढंदो आहे ईअं थी पवंदो आहे हाणे दादू खैरपुर नातन शाह खां मौलवी साहब हलियो त ईअं मस्त वञी दुआ घुरायां पुछाए पुछाए हैदराबाद पहुतो ॾिठई त हिकिड़ो फ़क़ीर आहे सो फुटपाथ ते वेठो आहे पर लिंगनि ते लटो न अथसि मुछूं वॾियूं हिन में इहे खीर ऐं ॾुध खाधई त उहे मुछुनि खे टुगो पियो हुजेसि पघर पियो वहेसि मौली साहब दिलि में सोचियो मार अचण ई अजायो बंदि ई बेकार हाणे हे दुआ घुरंदो त मुंहिंजो केस पता थींदो हे जेको मुंहुं ई कोन थो धोए मस्त अल्लाह जा वली हिकिड़ा सालिक हूंदा आहिनि ॿिया मस्त हूंदा आहिनि ऐं मस्त मरफूल कलम हूंदा आहिनि उन्हनि ते शरीयत जूं पाबंदियूं आहिनि अकुल सां शरीयत जा अहकाम अकुल सां जेके मस्त थी विया न अल्लाह जे जलाल ऐं जमाल जे तजल्लियात जे मुशाहिदे में मुस्तग़रक़ थी विया मस्त थी विया पंहिंजो अकुल विञाए वेठा हाणे इन्हनि जे मथां शरीयत जा क़वानीन लागू न थींदा आहिनि सम्झी छॾियो मस्त वेठो आहे मौली साहब दिल में चई मूं सोचियो त वीचार पंधु अजायो थी वियो हाणे हे कहिड़ी मस्त दुआ घुरंदो जेको मुछूं थो कटाए कि दिल में सोचां पियो त जीअं ॻाटो मथे करे मूंखे ॾिसी हाणे मौलवी हेॾे मूंखे ज़ोर त ॾे हिनखे कीअं ख़बर पई त मां मौलवी आहियां न मूं हिनखे अॻे ॾिठो न हिन मूंखे अॻे ॾिठो हिनखे कीअं ख़बर पई कयो मथां ॾाढ़ी जे करे मौलवी सॼो अथई पर हाणे जे वञी ज़ोर ॾियांसि वेठो आहे बिना कपिड़नि जे परायूं घड़ ॾिसण बि गुनाह आहे परायूं घड़ ॾिसां गुनाह थींदो मौली साहब दिलि में सोचे पियो त वेझो वञा ज़ोर ॾियां पर गुनाह थींदो त वरी ॻाटो मथे करे चई हा निकाह ते निकाह पढ़णु सवाबु आहे बाक़ी फ़क़ीर खे ज़ोर ॾियणु गुनाह छॾे मॾे बेहयाई जा कम न कर जो तुंहिंजा अमल मदीने वारे मीर ताईं पहुचनि था मुझे महबूब खे राज़ी करणो अथई त पोइ मुस्तफ़ा जो सचो गुलाम थी वञे निमाज़ न पढ़ंदो ई त 5 वक़्त निमाज़ पढ़ साईं फरमाईंदा वजदतु कुर्रत ऐनी फी सलाह मुंहिंजे अखियुनि जी थधाण निमाज़ में आहे
महबूब जो उम्मती नमाज पढ़े तो सोना फरमाइंदा मुझो अखियों ठरी थी तो तू हिते गोलाड़ची में नमाज पढ़ मदीने वारे साईं जो अखियों थदियूं थी तो महबूब खुश थियनि तुंहिंजे मथां पोइ महबूब खे ख़ुशि करण था चाहियो या नाराज़ हथ मथे खणी ॿुधायो जेके महबूब खे राज़ी करण था चाहियो अंधड़ो अखियुनि खां मज़ूर सोमणी जी अज़ान ॿुधई लठड़ी हथ में खणी मस्जिद ॾे हलण लॻो ज़ाल चवे थी ओ घर वारा अखियुनि खां अंधो आई मींहुं वसे थो रस्ते में गप्पा तिरकणा वाट ते तिरकणा तेज हवाएं घुली रही ये सोमणी की नमाज घर में पढ़ साल के चवे तो घर वाली सत सुनी प्रिय जो वाके जे नवरन गुजारे के कन कुड़ी दवा दोस्त सी रब जो सद मिले वरी घर में नमाज पढ़ा घर वारी इश्क वेहण न थो छॾ त मस्जिद में वञी नमाज पढ़ा लठड़ी खड़ी मस्जिद ॾे हलियो रस्ते में तेज हवा झूठो आयो ओचितो पेर तिरकियुसि टंग भॼी पई किरी पियो टंग भॼी पई वरी बि मोटे नथो वापसि नथो वरे वरी बि रेड़ियूं ॾींदे मस्जिद शरीफ़ में अची पहुतो नमाज पढ़ी दुआऊं घुरियई हर को जमायती घरनि में मोटी वियो पर ही वेचारो माज़ूर अकेलो मस्जिद में रहिजी वियो राति ठरी सूर जाॻियो टंग भॻल जो दर्द दुखियो निंड न पई अचेसि सूर खां बेताब थी वियो इहे बेख्तियार अखियुनि में ॻोढ़ा अची वियसि मोहम्मदी मेले करे सॾु थो करे त वण मदीने जो मीर सुण मुंहिंजो सदड़ो पर मुबारक पेर जो उम्मत तुंहिंजे ओसरे महबूब कयो ॾाढो दुख न सतायो धारिया बि थिया दुश्मन पंहिंजनि बि ज़ायो तुंहिंजी टांग में तड़पा थो कर मिठड़ा मेरे नज़र तो कदे सखी के खाली न वरायो सॾड़ा कंदे रोंदे रोंदे अख लगी वियसि निंड अची वियसि अञा जो अख लगी त मदीने वारे जो दीदार थी वियो सुभान अल्लाह साईं फरमाइनि था मुंहिंजा प्यारा तुंहिंजे दर्द जूं दाहूं ॿुधियूंसीं तुंहिंजी दाह वरनाइण आया ॿुधाए छा तकलीफ़ आहे अर्ज़ करे तो या रसूल अल्लाह जी टंग भॻी अखियुनि खां माज़ूर आहियां वरी ज़ाल बि ताना मेणा ॾींदी हबीबन हीअं टंग ते हथ फेरायो त टंग सही तरह वरी हुनजे अखियुनि ते दस्ते करम फेरायूं त अखियूं ॿई रोशन फरमाइनि था ओरे या तोखे भाकुर पायां सीने सां लायां जो हेड़े दुख वारी राति में बि तो मस्जिद जो पंध न छॾी भाकुर जो पातऊंसि त हे अखियूं त रोशन पर हे अखियूं बि रोशन विलायत जा दर्जा बि मिली विया विलायत जा दर्जा बि हाणे सुबुह जो जीअं मस्जिद मां फजर पढ़ी निकितो त ॿई अखियूं रोशन कोठ वारा पिया पुछनि घर वारा पिया पुछनि त बा तूं त मादरज़ाद मां पेटा अंधो जा उहे अखियूं किथों आई कहिड़ो तबीब मिली कहिड़े हकीम डॉक्टर को दवा वरितई चई हा अॼु मुंहिंजो तबीब राति आयो हो मदीने वारो साईं पंहिंजो कम करे मुंहिंजे बेनूर अखियुनि खे रोशन बणाई महबूब खे ख़बर पई या न पई नमाज जो फ़ाइदो मिलियो या न मिलियो मस्जिद जो पंध अजायो या सजायो जवाब ॾियो अजायो या सजायो होटल ते त तूं 2-3 कलाक बि वेही थो वञे टीवी ॾिसण जे लाइ ऐं मस्जिद में 10 मिंट बि वॾा
वो दा अच अल्लाह जे घर ते 5 वक्त नमाज पढ़ त मदीने वारो साईं राज़ी। अज हिन भलारी महफ़िल में दिल में पक्को वाइदो कयो जेके बेनमाज़ी आयो से चओ त इंशाअल्लाह नमाज पढ़ंदासीं, इंशाअल्लाह नमाज पढ़ंदासीं। बाक़ी हाणे फ़िलहाल दाढ़ी जो बार कोन थो रखांव, आस्ते आस्ते वरी ॿियो को मजलिस थी त पोइ इंशाअल्लाह दाढ़ी जो वाइदो वठबो। फ़िलहाल में नमाज शुरू कयई न त गंज थियो। 5 वक्त नमाज पढ़ो, कूड़ न ॻाल्हायो, ठगी न कयो, चोरी न कयो, ज़ुल्म न कयो। वअदल्लाहु अल्लज़ीना आमनू वअमिलुस सालिहात। अल्लाह जो वाइदो आहे उन्हनि माण्हुनि सां जन ईमान आंदो पोइ अमल सालिह कयो। उन्हनि सां रब जो वाइदो आहे कहिड़ो? मिनहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा। अल्लाह ताला उन्हनि खे माफ़ी बि ॾींदो, वॾा अजर वॾा इनाम बि ॾींदो। माफ़ी खपेव, ॾोहनि जी माफ़ी खपे ऐं अजरे अज़ीम बि खपे, जन्नत बि खपे। त पोइ अॼु वक़्तु अथव अल्लाह जे दर ते मोटो, अमल सालिह कयो, निमाज़ सां दिलि लायो, वॾा क़ुरान जी तिलावत कयो, सुहिणे नबी ते सलातो सलाम पढ़ो। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब। चल मदीने वारो राज़ी हुजे, चल मदीने वारो राज़ी हुजे। हाँ, दुनिया में तो घणा यार, घणियूं संगतूं, घणा ताल्लुक, घणा वास्ता आहिनि, पर उहो ॾिहाड़ो यादि कर जंहिं ॾिहाड़े ते सभु नाता रिश्ता टुटी वेंदा। साह निकितो के घर में रोई पिटे मोकिलाईंदा, के कुल्हे कांदी थी अचे कब्र भेड़ो कंदा। मिट्टीअ में सोड़ी सामी अंधेरी कोठड़ी में फिटो करे वरी न वराए नवणो ॾिसंदा त अंदरि कहिड़ो हाल थियुसि। ईंदा, अबो ईंदो, कब्र में अम्मा ईंदी, भाउ को अज़ीज़ को चाचो मामो सोट मासात मलवेर दोस्त यार ताल्लुकदार को हारी को ज़मींदार को ईंदो दोस्त पुछण, केर कब्र में न ईंदो। पर कुर्बान मदीने वारे साईं जे नाले तां सदके वञा, मुंहिंजा सुहिणा हबीब कब्र में बि जलवो ॾेखारींदा। मलाइक चवंदा मा कुंत तकूल फी हक़ हादर रजुल, हिन महबूब जे बारे में छा चवंदो हुए? जिते मिट न अचे, माइट न अचे, अबो अम्मा न अचे, पर मदीने वारो मीर उते बि जलवो ॾेखारींदो। ॿियो ख़बर उन वफ़ादार महबूब खे राज़ी कजे या नाराज़ कजे? राज़ी कजे। हाँ, वो जे राज़ी करण चाहियो था त सालिह बणिजी वञो, नेकोकार बणिजी वञो, दीन ऐं सुन्नत ऐं शरीयत जे रस्ते ते हलो। पर इहा वाट तव्हांखे तॾहिं मिलंदी जॾहिं अल्लाह वारनि सां निस्बत रखंदव, अल्लाह वारनि जी सोबत में ईंदो। दिलि कटजी कारी थी वञे न, इन दिलि जी रोशनाई तॾहिं थींदी जॾहिं अल्लाह वारनि जी सोबत में वेंदव। तव्हांखे दावत ॾिनी वई आहे, वरी बि मां तव्हांखे दावत अर्ज़ थो रखां त इंशाअल्लाह हर इस्लामी महीने जे 23 जी शाम 24 जी राति, मातली तांगू परे न आहे, हर महीने में मुहम्मदी महफ़िल थींदी आहे। उन महफ़िल में अचो, अल्लाह जो क़ुरान ॿुधो, नेक ऐं सालिह थियो त हिते बि वाह वाह, हुते बि वाह वाह, ॿिन्ही जहान जी रब भलाई नसीब फरमाईंदो। हाणे 3 भेरा दुरूद शरीफ़ पढ़ो त मां दुआ घुरां। सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैका हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। اللهم صل وسلم وبارك على حبيبنا محمد وآله وصحبه أجمعين. اللهم يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم. या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी। या अल्लाह असांजे हीणे हाल ते रहम करम कर। साहिब जमाल मिठे मोहम्मद करीम जे सदके
गोलाड़की जे शहर ते पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल कर उहे कम करा जिन में तूं राज़ी तुंहिंजो हबीब राज़ी हुजे कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह बीमारनि खे शिफ़ा नसीब कर दर्दमंदनि जा दर्द दूर कर साइलनि जा सुवाल पूरा कर मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान कर असां सभिनी खे मदीना मुनव्वरा जी हाज़िरी नसीब कर मुंहिंजा मौलाए करीम असांजा हथड़ा ख़ाली न मोटा पंहिंजे हबीब जे सदके असांखे मासियतुनि खां बचा बुरायुनि बेफ़रमानियुनि खां बचा नफ्स अम्मारे जे शर ऐं शरारत खां बचा ऐं मुंहिंजा मौला शैतान जे फितननि खां बचा मुंहिंजा मालिक करीम इलेक्शन अची रही आहे मुंहिंजा मौला उन में अहिड़ा माण्हू चूंडाए जाए जेकी मुल्क जा वफ़ादार हुजनि मुंहिंजे महबूब जा आशिक हुजनि या अल्लाह असांजे मुल्क में अमन ऐं सुकून आण असां ते हुक्मरान उहे आण जेके रिआया ते रहम करण वारा हुजनि या अल्लाह ज़ालिमनि जाबिरनि हठीलनि ऐं सरकशनि ज़ानियुनि ऐं शराबियुनि जी हुकूमत खां असांखे बचाए जा मुंहिंजा मौलाए करीम असांजे माण्हुनि खे उहा तौफ़ीक़ ॾे जो अहिड़नि माण्हुनि खे चूंडनि जेकी सालिह हुजनि अमीन हुजनि ऐं पंहिंजे मुल्क ऐं क़ौम सां वफ़ादार हुजनि मुंहिंजा मौला तू राज़ी थी हिन सारे मजमे जे मथां पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा इन्न अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व आलिहि व सल्लम